बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व मिनद्दलील अला अन ला दलील फ़ीहि इल्ला हुज्जतन लिल दफ़्इ दूनल इल्ज़ाम मसअलतुल मफ़क़ूद फ़इन्नहु ला यस्तहिक़्क़ु ग़ैरुहु मीरासहु वलौ मात मिन अक़ारिबिही हाल फ़क़्दिही ला यरिसु हुव मिन्हु फ़इन दफ़अ इस्तिहक़ाक़ुल ग़ैरि बिला दलील वलम यसबुत लहुल इस्तिहक़ाक़ु बिला दलील। इन फ़सुल में बहस हली रहियो आहे त बग़ैर दलील जे हुज्जत पकड़णु, दलील खां बग़ैर हुज्जत पकड़णु, बिला दलील इस्तदलाल करणु। त उन जा मुसनिफ़ कुझु सूरतूं ॿुधायूं त बिला दलील इस्तदलाल करणु इहो दुरुस्त नाहे। उन जो इहो ॿुधाई पहिरियों इहा सूरत ई त अदम इल्लत खे अदम हुकुम ते दलील बनाइणु। इहो शाफ़िन वटि इहो दुरुस्त हुयो, लेकिन आनाफ़ वटि इहो दुरुस्त नाहे। आनाफ़ इन जूं वरी ॿ सूरतूं बयानु कयूं हुयूं। जेकॾहिं हुकुम अहिड़ो आहे जंहिं जूं इल्लतूं मुख़्तलिफ़ आहिनि, ज़्यादा आहिनि, त पोइ असां उनखे अदम हुकुम खे अदम इल्लत ते दलील बनाए नथा सघूं। छो त कंहिं हिकु इल्लत जे न हुजण सां इहो साबित नथो थिए त हुकुम ई साबित नाहे। थी सघे थो हुकुम कंहिं ॿी इल्लत सां साबित थींदो हुजे। पर जेकॾहिं अहिड़ो हुकुम आहे जंहिंजी हिकु ई इल्लत आहे, उन जूं इल्लतूं ज़्यादा न आहिनि, त पोइ जॾहिं हुकुम जी इल्लत ई हिकु आहे, पोइ उहा इल्लत न मिले त पोइ असां उनखे दलील बनाए न सघंदा आहियूं। जीअं इहो मिसाल पढ़ियासीं, केरु शख़्स चवे त हिन खां क़िसास न वरितो वेंदो छो त हिन क़तल नाहे कयो, त इहो दलील बनाइणु दुरुस्त आहे अदम इल्लत खे अदम हुकुम ते। छाजे करे दुरुस्त आहे त क़िसास जी इल्लत सिर्फ़ु हिकु ई आहे, क़त्लु करणु। जेको क़त्लु कंदो उन खां ई क़िसास वरितो वेंदो, क़िसास जी ॿी का सूरत नाहे। उन खां बाद में पोइ ॿी सूरत इस्तदलाल बिला दलील जी मुसनिफ़ बयानु कई हुई। इस्तिसहाब हाल, इस्तिसहाब हाल जी तारीफ़ इहा ई त फ़िलहाल कंहिं अमर में हुकुम साबित करण जे लाइ इन ॻाल्हि खे दलील बनाइणु त माज़ीअ में इहो हुकुम साबित हुयो। त इहो इस्तिसहाब हाल असां वटि दलील दाफ़िया त थींदो आहे, पर दलील मुल्ज़िमा नाहे थींदो। यानी इस्तिसहाब हाल जे ज़रिए असां कंहिंजी ॻाल्हि खे दफ़ा रद्द त करे सघूं था, पर ॿिए जे मथां उहो लाज़िम करे नथा सघूं। शाफ़िन हज़रात वटि इस्तिसहाब हाल दलील दाफ़िया बि थींदो ऐं दलील मुल्ज़िमा बि थींदो, छो त उहे चवंदा त हुकुम में दवाम हूंदो आहे। सो माज़ीअ में जेको हुकुम साबित थियो ऐं उन जे हुकुम जे ख़तमु थियण जी का इल्लत बि नाहे, त हाल में बि उहो हुकुम साबित रहंदो, शाफ़ी हज़रात फ़रमाइनि। लेकिन असां चवंदा त थी सघे थो उहो हुकुम ख़तमु थी वियो, छो त इस्तिसहाब हाल जेको आहे सो उहो दलील ज़ईफ़ आहे ऐं दलील ज़ईफ़ जे ज़रिए कंहिंजे मथां का शइ लाज़िम कई नाहे वेंदी। उन जो हिकिड़ो मिसाल असां पुठियां पढ़ी आयासीं, मजहूल नसब शख़्स जो, ऐं उन खां बाद में पोइ वरी बिला दलील जा ॿ मसइला मुसनिफ़ ज़िक्र कया। हैज़ वारा, हिकिड़ो उहा औरत जंहिंखे आदत खां वधीक हैज़ आयो, इहो मसइलो ज़िक्र कयो हुई। ॿियो वरी उहा औरत जेका बालिग़ थी, बालिग़ थियण सां ई उनखे हैज़ अचणु शुरू थी वियो, पोइ उनजो हैज़ 10 ॾींहंनि खां ज़्यादा आयो। अॼोके सबक़ में मुसनिफ़ अलैहि रहमत इन इस्तिसहाब हाल ते हिकु अलॻि मसइलो बयानु करे रहियो आहे। त इस्तिसहाब हाल असां छा था चऊं त इस्तिसहाब हाल दलील दाफ़िया हूंदो आहे, दलील मुल्ज़िमा नाहे हूंदो। इस्तिसहाब हाल जे ज़रिए असां कंहिंजी ॻाल्हि खे रद्द करे सघंदा आहियूं, पर ॿिए जे मथां उहा लाज़िम करे, उहो हुकुम लाज़िम करे न आहियूं सघंदा। इब्तिदाअन को बि हुकुम इस्तिसहाब हाल जे ज़रिए लाज़िम नाहे करे सघिबो। इन जो मिसाल हिकिड़ो मसइलो आहे मफ़क़ूद शख़्स जो। मफ़क़ूद यानी गुम थियल, मफ़क़ूद चइबो आहे अहिड़े शख़्स खे जंहिंजी ख़बर न हुजे त इहो अलाए किथे आहे, गुम थी वियो आहे, हाणे ख़बर नाहे त कहिड़ी जॻह ते आहे, नामालूम आहे, अलाए केॾांहुं हलियो वियो, ऐं इहा बि ख़बर नाहे त उहो ज़िंदह आहे या
मुर्दा आहे, वफ़ात करे वियो आहे या अञा ज़िंदा आहे, त इहो आहे मफ़क़ूद शख़्स। हाणे मफ़क़ूद शख़्स जे माल जो ॿियो केरु वारिस न थींदो आहे ऐं उहो बि ॿिए जे माल जो वारिस नाहे थींदो। मफ़क़ूद शख़्स जी मुदत जे बारे में इमामनि जो इख़्तिलाफ़ु आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा फरमाए थो त 120 साल थी, जंहिं ॾींहं खां उहो पैदा थियो उन ॾींहं खां वठी 120 सालनि जो एतबार कयो वेंदो। बाद इमाम फरमाईंदा त 110 सालनि जो एतबार कयो वेंदो, बाद फरमाईंदा त 105 सालनि जो एतबार कयो वेंदो। माना जंहिं ॾींहं खां हू पैदा थियो आहे, गुम थियण वारे ॾींहं खां न। छो त चवंदा त 120 सालनि खां पोइ तक़रीबन इंसान फ़ौत थी वेंदा आहिनि। जॾहिं उनजी उमिरि बि 120 साल थी वेंदी त हाणे उहो ज़िंदा न हूंदो, फ़ौत थी वियो हूंदो। पोइ ग़ालिब गुमान इहो ई आहे। बाद चवंदा त 100 साल खां बाद में माण्हू फ़ौत थी वेंदा, बाद चवंदा 90 साल ताईं माण्हू फ़ौत थी वेंदा। सो उनजे करे जंहिं ॾींहं खां पैदा थियो आहे एतिरे तइदाद जो एतबार कयो वेंदो। बाक़ी निकाह वारे मसइले में हिन वक़्तु फ़तवा ॾिनी वेंदी आहे हज़रत इमाम मालिक जे कौल ते। इमाम मालिक जो कौल आहे त अगरि कंहिं औरत जो मुड़ुसु फ़ौत थी वियो, गुम थी वियो आहे, हाणे उनजी का बि ख़बर न आहे, त उहा औरत 4 साल ते इंतज़ारु कंदी। 4 साल खां पोइ उहा औरत ॿियो निकाह करे सघे थी। त इहो आहे मफ़क़ूद शख़्स। हाणे मीरास जे मसइले तरफ़ अचूं था। मीरास में वारिस उहो थींदो आहे जेको मैयत जे वक़्तु जेके उनजो वारिस ज़िंदा हूंदो। जेको वारिस मैयत जे वक़्तु ज़िंदा हूंदो त मैयत जे मीरास जो हक़दार उहो थींदो आहे। मैयत फ़ौत थी वियो, उन वक़्तु जेको उनजो वारिस ज़िंदा न हूंदो उहो मिल्कियत जो हक़दार बि न थींदो। मसलन पुटु मरी वियो आहे त हाणे पुट जी मिल्कियत मञा पीउ खे बि हिसो मिलंदो आहे, पर पीउ पुट खां पहिरियां ई फ़ौत थी वियो आहे त हाणे उनखे त हिसो न मिलंदो, उनजो हिसो न कढियो वेंदो। त माना मैयत जी मिल्कियत मञा हिसो कंहिंखे मिलंदो आहे, जेकी वारिस ज़िंदा हूंदा आहिनि उन्हनि खे हिसो मिलंदो आहे। त हाणे ही मफ़क़ूद शख़्स आहे, गुम थियल शख़्स आहे। हाणे इन जी ख़बर न आहे त इहो ज़िंदा आहे या फ़ौत थी वियो आहे। इहा बि ख़बर न आहे अड़े कहिड़ी जॻह ते आहे जो माण्हू मालूम करे, माना मालूम करण जो को तरीक़ो न आहे। त पोइ हाणे छा कंदासीं त मफ़क़ूद शख़्स जे लाइ असां पढ़ियासीं इस्तिसाब हाल इहो आहे त असां इहो गुमान कंदासीं त इहो शख़्स ज़िंदा हूंदो। छो त मफ़क़ूद शख़्स में इस्तिसाब हाल, इस्तिसाब हाल चइबो आहे त माना कंहिं में का वस्फ़, कंहिं अमर मंझि माज़ी में जेका वस्फ़ साबित हुई, इन ॻाल्हि खे दलील बनाइण त हिन वक़्तु बि इहा वस्फ़ साबित उन अमर में हूंदी। त जॾहिं उहो शख़्स गुम थी वियो उन वक़्तु उहो ज़िंदा हुयो न, उन में हयाती वारी वस्फ़ मौजूदु आहे, त असां इहो ई गुमान कंदासीं त हिन वक़्तु बि शायदि उहो ज़िंदा ई हूंदो, छो त ज़िंदा शख़्स गुम थी वियो आहे। त हाणे इस्तिसाब हाल दलील दाफ़िया हूंदो आहे, दलील मुल्ज़िमा नाहे हूंदो। त दलील दाफ़िया जे ज़रिए फ़ाइदो इहो थींदो त मफ़क़ूद शख़्स जी अगरि केरु मिल्कियत तक़सीम करणु चाहे, चवे त हाणे इहो गुम थी वियो, हाणे असांजी मिल्कियत विरहायूं था, त असां उनजे वारसनि खे रोकींदासीं, उन्हनि खे मिल्कियत जे तक़सीम करण जो हक़ु न मिलंदो। छो त इस्तिसाब हाल जे ज़रिए दलील दाफ़िया इहो हूंदो आहे। इस्तिसाब हाल जे ज़रिए असां दलील दाफ़िया मञा दलील पकड़ींदासीं। इहो चवंदासीं त जॾहिं उहो शख़्स गुम थी वियो उन वक़्तु उहो शख़्स ज़िंदा हुयो, त हिन वक़्तु बि इहो शख़्स ज़िंदा हूंदो, उनजी मिल्कियत अव्हां तक़सीम न कयो। हा, अहिड़ो को दलील अची वञे त उहो शख़्स फ़ौत थी वियो आहे, पोइ त इख़्तिलाफ़ ई न रहियो, पोइ त उनखे मैयत में शुमार कयो वेंदो, पर ख़बर नथी पवे त ज़िंदा आहे या मुर्दा आहे। पर असां इन इस्तिसाब हाल खे दलील मुल्ज़िमा न बनाए सघंदासीं। दलील मुल्ज़िमा कीअं न बनाए सघंदासीं त हाणे उहो मफ़क़ूद शख़्स आहे, पोइ उनजो को वारिस फ़ौत थी वियो आहे, गुम थियल शख़्स जो को वारिस फ़ौत थी वियो आहे। मसलन गुम थियल शख़्स जो वालिद फ़ौत थी वियो, त हाणे गुम थियल शख़्स जेको आहे उहो पुट जे हिसाब सां पीउ जी मिल्कियत मां हिसो खणंदो न खणंदो, खणंदो। पर हाणे उहो त गुम थियल आहे, इहा ख़बर न आहे त उहो अलाए ज़िंदा आहे अलाए फ़ौत आहे। असां जेको उनजो ज़िंदा जो जेको असां दलील पकड़ियोसीं सो बि त इस्तिसाब हाल जे ज़रिए पकड़ियोसीं न, पर कन्फर्म त इहा ॻाल्हि न आहे, यकीनी तौर ते इहा ॻाल्हि न आहे।
त पोइ हाणे असां चऊं त इन मफ़क़ूद शख़्स खे बि मिल्कियत मां हिसो मिलणु घुरिजे, त इहो थींदो दलील इल्ज़ाम। माना असां उन जी मिल्कियत उन जे लाइ लाज़िम था कयूं। सो दलील इल्ज़ाम मिल्कियत लाज़िम करणु, मिल्कियत लाज़िम तॾहिं थींदी आहे जॾहिं कोई कवी दलील हुजे ऐं इस्तिसाब हाल त हिकिड़ो दलील ज़ईफ़ आहे। सो उहो मफ़क़ूद शख़्स पंहिंजे वारिस जेको उनजो जेको रिश्तेदार जेको फ़ौत थी वियो आहे उन जो वारिस बणिजी नथो सघे इस्तिसाब हाल जे ज़रिए। छो त वारिस बनाईंदासीं त इहो थींदो दलील इल्ज़ाम, ऐं इस्तिसाब हाल जे ज़रिए दलील इल्ज़ाम थी नाहे सघंदो। असां इस्तिसाब हाल जे ज़रिए दलील इल्ज़ाम वठी नाहियूं सघंदा, माना उनखे मिल्कियत जो वारिस करे नथा सघूं ऐं उन जी मिल्कियत मंझां केरु ॿियो शख़्स बि वारिस थी नथो सघे। फ़र्क़ु सम्झ में आयो? त उन जी मिल्कियत मां जेको वारिस थींदो इहो असां उनखे छो रोकींदासीं त तव्हां मफ़क़ूद शख़्स जी मिल्कियत खे तक़सीम न कयो, इहो रोकींदासीं इस्तिसाब हाल जे ज़रिए। त माना असांजो गुमान इहो आहे त जॾहिं गुम थी वियो उन वक़्तु उहो ज़िंदह हुयो, हिन वक़्तु बि इहो ज़िंदह हूंदो, त असां उन्हनि जे माना वारिसनि जो इहो चवणु त इहो शख़्स फ़ौत थी वियो आहे, उन जी इन ॻाल्हि खे असां दफ़ा कंदासीं। इस्तिसाब हाल दलील दाफ़िया थी वेंदो आहे, असां उन ॻाल्हि खे रद्द कंदासीं, दफ़ा कंदासीं त तव्हां वटि को बि सबूत न आहे उन शख़्स जे फ़ौत थी वञण जो, सो तव्हां जी मिल्कियत तक़सीम करे नथा सघो। ऐं उहो मफ़क़ूद गुम थियल शख़्स पंहिंजे कंहिं ॿिए रिश्तेदार जो वारिस थी नथो सघे, छो त जेकॾहिं असां वारिस कंदासीं त इन में दलील इल्ज़ाम ईंदो, दलील मुल्ज़िमा थींदो। इहो उन जे लाइ मिल्कियत लाज़िम करणी पवंदी ऐं इस्तिसाब हाल खे असां दलील मुल्ज़िमा बनाए नथा सघूं। वमिनत दलील ऐं दलील मंझां, छा दलील मंझां? यानी इहो दलील त इस्तिसाब हाल दलील दाफ़िया हूंदो आहे, दलील मुल्ज़िमा न हूंदो। इहा दावा आहे न साईं त इस्तिसाब हाल दलील दाफ़िया हूंदो आहे, दलील मुल्ज़िमा चए थो इहा जेका असां दावा कई आहे इन जो दलील कहिड़ो आहे? अला अन, इन जो दलील इन ॻाल्हि ते आहे त ला दलील फ़ीह, न हूंदो आहे दलील इन में, छा में? इस्तिसाब हाल में। इस्तिसाब हाल में न हूंदो आहे दलील इल्ला हुज्जतन लिल दफ़ा, मगर हुज्जत दफ़ा जे लाइ। माना इस्तिसाब हाल हुज्जत दाफ़िया थींदो, हुज्जत मुल्ज़िमा न थींदो। दूनल इल्ज़ाम, सवाइ इल्ज़ाम जे, माना हुज्जत मुल्ज़िमा माना इस्तिसाब हाल जे ज़रिए असां कंहिं शख़्स जे मथां का शइ लाज़िम करे नथा सघूं। इब्तिदाअन को बि अमुर इस्तिसाब हाल जे ज़रिए ॿिए शख़्स जे मथां लाज़िम करे नथो सघिजे। इन जो मिसाल आहे मसअलतुल मफ़क़ूद, मफ़क़ूद शख़्स जो मसइलो। मफ़क़ूद चइबो आहे अहिड़ो शख़्स जेको गुम थी वियो आहे, हाणे इहा ख़बर न आहे त उहो हिन वक़्तु किथे आहे, इहा बि ख़बर न आहे अलाए ज़िंदा आहे, इहा बि ख़बर न आहे अलाए फ़ौत थी वियो आहे, त अहिड़े शख़्स खे चइबो आहे मफ़क़ूद शख़्स। फ़इन्नहु, पोइ बेशक इहो, हू ज़मीर जी मर्ज़ी मफ़क़ूद जे तरफ़ आहे, पोइ बेशक इहो मफ़क़ूद शख़्स ला यस्तहिक़ु ग़ैरुहु, न हक़दार थींदो उन जो ग़ैर, कंहिंजो ग़ैर? मफ़क़ूद जो ग़ैर न हक़दार थींदो, छा जो? मीरास हू, उन जे मीरास जो। मफ़क़ूद जे मीरास जो हक़दार को ग़ैर न थींदो जेसिताईं उहा मुदत गुज़री न वञे। वलो मात मिन अकारिबिही, छाजे करे हक़दार न थींदो? छो त इस्तिसाब हाल दलील दाफ़िया आहे। अगरि को वारिस चवंदो मिल्कियत मंझां मां हिसो वठां थो मफ़क़ूद शख़्स जी मिल्कियत मंझां, त असां उन जी ॻाल्हि खे दफ़ा कंदासीं त तूं इन जी मिल्कियत मां हिसो नथो वठी सघीं, थी सघे थो उहो शख़्स ज़िंदा हुजे। वलो मात मिन अकारिबिही, ऐं जेकॾहिं फ़ौत थी वियो उन जे क़रीब रिश्तेदारनि मंझां कोई हाल फ़क़्दिही, उन जे गुम वारी हालत में, माना उहो शख़्स अञा गुम आहे ऐं उन जो को क़रीबी रिश्तेदार वरी फ़ौत थी वियो, जीअं मिसाल वरितोसीं उन जो वालिद फ़ौत थी वियो आहे, त ला यरिस हुअ, उहो मफ़क़ूद शख़्स वारिस न थींदो उहो मिन हो उन खां, यानी पंहिंजे उन फ़ौत थियल वारिस खां। फ़ाइन दफ़ा इस्तिहक़ाक़ुल ग़ैर बिला दलील, पोइ दफ़ा थी वेंदो हक़ ग़ैर जो बग़ैर दलील जे।
जॾहिं असां उन गुम थियल शख़्स खे मिल्कियत मां हिसो ॾींदासीं त असां जेकॾहिं उनखे हिसो न ॾींदासीं त उहा मिल्कियत ॿियनि वारसनि जे तरफ़ वेंदी न, त ॿियनि वारसनि जी मिल्कियत असां उन मफ़क़ूद जे लाइ लाज़िम कईसीं त मफ़क़ूद खे मिल्कियत मिलणु घुरिजे, हालांकि असां वटि को बि दलील न आहे। त बग़ैर दलील जे इल्ज़ाम करे नथो सघिजे, का शइ लाज़िम करे नथी सघिजे। वलम यसबुत लहुल इस्तिहकाक बिला दलील, ऐं न साबित थींदो उन जे लाइ हक़ बग़ैर दलील जे। फ़इन कील, हितां खां हिकिड़ो एतिराज़ ऐं उनजो जवाबु ज़िक्र कयो थो वञे। एतिराज़ इहो आहे त को शाफ़ी मसलक असां ते एतिराज़ करे थो त अव्हां चओ था त इस्तिसाब हाल या अदम इल्लत अला अदम दलील, इहो चयोसीं न, त माना बग़ैर दलील जे माण्हू हुजत पकिड़े नथो सघे। कंहिं बि अमर में अगरि असां वटि को दलील न आहे त असां उन मां हुजत पकिड़े नथा सघूं, बग़ैर हुजत जे असां इस्तिदलाल करे नथा सघूं। हाणे मुअतरिज़ एतिराज़ कंदो त असां अव्हांखे अहिड़ो मिसाल ॾियूं था जो अव्हांजे इमाम आज़म अबू हनीफ़ा हुजत बिला इस्तिदलाल कई आहे, बग़ैर दलील जे उन हुजत पकड़ी आहे। माना अहिड़ो मसइलो इमाम आज़म वटि आयो, इमाम आज़म वटि उन जे बारे में को बि दलील न हुयो ऐं इमाम आज़म उन जे बारे में फ़तवा ॾिनी आहे। त बग़ैर दलील जे उन इमाम आज़म उन में फ़तवा ॾिनी आहे, उन में हुजत रखी अथई, उन जे बारे में हुकुम ॿुधायो अथई त इहो आहे इस्तिदलाल बिला दलील। हालांकि अव्हां वटि इस्तिदलाल बिला दलील जाइज़ न आहे ऐं इमाम आज़म इस्तिदलाल बिला दलील कयो आहे। असां चवंदासीं मिसाल ॾियो त हू चवे थो त मिसाल आहे अंबर जो, अंबर ख़ुशबू आहे न, मुश्क अंबर ख़ुशबू। इमाम आज़म खां पुछा कयो वियो त अंबर ख़ुशबू जे मथां ख़ुम्स आहे या न। ख़ुम्स छा आहे? ख़ुम्स हूंदो आहे माले गनीमत मंझां, यानी कि मुस्लमान अगरि काफ़रनि सां का जंग था कनि ऐं मुस्लमान उहा जंग खटे था वञनि, पोइ काफ़रनि जो जेको माल हासिलु थींदो उहो आहे माले गनीमत। पोइ उन माले गनीमत जो 5 हिसो हुकूमत खे ॾियणो पवंदो आहे। त हाणे कंहिं शख़्स सवाल कयो त जहिड़े तरीक़े सां माले गनीमत जो ख़ुम्स 5 हिसो ॾियणो पवंदो आहे, अहिड़े तरीक़े सां अंबर जो बि, अंबर ख़ुशबू जो ख़ुम्स बि लाज़िम आहे या न, त माण्हू रियासत खे, हुकूमत खे माण्हू अंबर ख़ुशबू जेका हासिलु थिए थी उन जो ख़ुम्स ॾिए। त इमाम आज़म अबू हनीफ़ा फरमायो त अंबर जे मथां ख़ुम्स नाहे, इहो इमाम आज़म हुकुम लॻायो। छो न आहे? इमाम आज़म फरमायो उन जे करे त अंबर जे बारे में ख़ुम्स लाज़िम करण जे लाइ को बि दलील न आहे, को बि अहिड़ो दलील न आहे जंहिं महिल असां इहा ॻाल्हि लाज़िम कयूं त अंबर ते ख़ुम्स आहे। त हाणे एतिराज़ कंदड़ एतिराज़ करे थो, ॾिसो इमाम आज़म वटि को दलील आयो अंबर ते अंबर जे मथां ख़ुम्स हुजण या न हुजण जो? कोन आयो न दलील। हालांकि इमाम आज़म हुकुम लॻायो त अंबर ख़ुशबू जे मथां ख़ुम्स न आहे, त इमाम आज़म इहो हुजत बिला इस्तिदलाल कई आहे, बग़ैर दलील जे इस्तिदलाल कयो आहे इमाम आज़म। एतिरा सम्झ में आयो? त माना एतिराज़ कंदड़ चवे थो त इमाम आज़म खां पुछा कयो वियो त अंबर ख़ुशबू जे मथां ख़ुम्स आहे या न, त इमाम आज़म फरमायो ख़ुम्स न आहे। छो न आहे? इमाम आज़म पाण थो फरमायो उन जे करे जो ख़ुम्स लाज़िम करण जे लाइ को बि दलील न आहे, त उन जे करे अंबर ख़ुशबू जे मथां ख़ुम्स न थींदो। त हाणे इमाम आज़म बज़ात ख़ुदि इस्तिदलाल बिला दलील कयो आहे ऐं अव्हां इस्तिदलाल बिला दलील खे तस्लीम नथा कयो। असां इन जो जवाबु ॾींदासीं त इमाम आज़म जेको इहो फरमायो आहे न त अंबर ख़ुशबू जे मथां ख़ुम्स न आहे, छो जो उन जे बारे में को बि दलील न आहे आयो, त इहो इमाम आज़म पंहिंजो हिकिड़ो उज़ुर बयानु कयो आहे, इस्तिदलाल बिला दलील न आहे कयो। कीअं? त माना इमाम आज़म थो फरमाए त असां अंबर ख़ुशबू जे मथां ख़ुम्स कीअं लाज़िम कयूं, हालांकि इन जे बारे में को दलील ई न आहे। अगरि को अहिड़ो दलील हुजे त पोइ असां अंबर ख़ुशबू ते ख़ुम्स लाज़िम कंदासीं न, पर असां वटि को दलील ई न आहे त पोइ असां अंबर ख़ुशबू ते ख़ुम्स लाज़िम नथा करे सघूं बग़ैर दलील जे। त इहो इस्तिदलाल बिला दलील न आहे, पर इहो इस्तिदलाल बिदलील आहे। कीअं? त हज़रत इमाम मुहम्मद रहमतुल्लाह अलैह जेको इमाम आज़म अबू हनीफ़ा जो क़रीबी शागिर्द हुयो, हिकिड़े ॾींहुं इमाम आज़म अबू हनीफ़ा खां इहो मसइलो पुछा कयईं
इमाम मुहम्मद रहमतुल्लाह अलैह। त इमाम आज़म जो उस्ताद हो, चई उस्ताद मोहतरम इहो मसइलो ॿुधायो त तव्हां इहो हुकुम कीअं लॻायो आहे त अंबर ख़ुशबू जे मथां ख़ुम्स नाहे? त इमाम आज़म फरमायो उन जे करे जो अंबर मिसिल मच्छीअ जी आहे। त इहो इमाम आज़म क़ियास कयो आहे। ठीकु आहे, इमाम आज़म पुठियां छा चयो त अंबर जे बारे में ख़ुम्स नाहे, उन जे करे इन जो को बि दलील माना अंबर जो ज़िक्र क़ुर में बि नाहे, सुन्नत में बि नाहे, इजमा वग़ैरह बि उन ते नाहे। त हाणे इन जो दलील वठिबो क़ियास मञा, त माना मूं क़ियास करे इहो हुकुम लॻायो आहे त अंबर जे मथां ख़ुम्स नाहे। ऐं इमाम आज़म क़ियास छा ते कयो आहे? मच्छीअ ते। कीअं मच्छीअ ते क़ियास कयो अथई त मच्छी बि हासिलु थींदी आहे समुंड मंझां, ऐं अंबर ख़ुशबू बि हासिलु थींदी आहे समुंड मां। त जहिड़े तरीक़े सां मच्छी समुंड मां हासिलु थिए थी, समुंड ते सभिनी जो हक़ु आहे, सो कंहिंखे ख़ुम्स ॾियण जी ज़रूरत नाहे। बाक़ी ख़ुम्स ॾिबो आहे माले गनीमत में। माले गनीमत काफ़रनि सां जंग जे ज़रिए हासिलु कबो आहे, त उन ते हुकूमत जो हक़ु आहे त पंहिंजो हिसो माण्हू उन जो माले गनीमत जो रियासत खे अदा करे। लेकिन समुंड ते त तमामु अवाम जो हक़ु आहे, बराबरि जो हक़ु आहे, सो उन मंझां कंहिंखे ख़ुम्स ॾियण जी ज़रूरत नाहे। त इमाम आज़म फरमायो त जहिड़े तरीक़े सां मच्छीअ में ख़ुम्स नाहे, अहिड़े तरीक़े सां अंबर में बि ख़ुम्स, मच्छी बि हासिलु थिए थी समुंड मां, अंबर बि हासिलु थिए थो समुंड मंझां। त वरी इमाम मुहम्मद अलैहि रहमत सुवालु कयो त साईं मच्छीअ में भला छो ख़ुम्स नाहे? मच्छीअ में बि ख़ुम्स हुजणु घुरिजे। त पोइ इमाम आज़म अबू हनीफ़ा जवाबु ॾिनो त उन जे करे जो मच्छी मिसिल पाणीअ जे आहे, जहिड़े तरीक़े सां पाणीअ में ख़ुम्स नाहे, अहिड़े तरीक़े सां मच्छीअ में बि ख़ुम्स नाहे। जहिड़े तरीक़े सां पाणीअ मंझां हर हिकु फ़ाइदो वठी सघे थो, तमामु मख़लूक़ात जे लाइ आहे। मच्छी बि कंहिं ख़ासि शख़्स जी मिल्कियत आहे? नाहे न। ख़ुम्स तॾहिं हुजणु घुरिजे हा जॾहिं कंहिं ख़ासि शख़्स जी मिल्कियत हुजे, जीअं माले गनीमत ख़ासि कुफ़ारनि जी मिल्कियत हुई, पोइ इहो जंग जे ज़रिए हासिलु थियो आहे, पोइ उन में ख़ुम्स आयो आहे। पर पाणी ऐं मच्छी जेके आहिनि से कंहिं ख़ासि फ़र्द जी मिल्कियत न आहिनि, त उन जे करे उन जे मथां ख़ुम्स बि आइद न थींदो। त इहो इमाम आज़म जेको दलील वरितो आहे, इहो इस्तदलाल बिला दलील नाहे, पर इहो क़ियास जे ज़रिए इमाम आज़म दलील वरितो आहे त अंबर ख़ुशबू जे मथां ख़ुम्स नाहे। तर्जुमो कयो। फ़ाइन कील, पोइ जेकॾहिं इहो एतिराज़ु कयो वञे त कद रोवे, त बेशक रिवायत कयो वियो आहे अन अबी हनीफ़ा, त इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह खां, त अन्नहू काल, त बेशक उन फरमायो आहे ला ख़ुम्स फिल अंबर, अंबर ख़ुशबू में ख़ुम्स नाहे। लिअन्नल असर लम यरिद बिही, इहो इमाम आज़म फरमाए थो, छो जो असर चइबो आहे हदीस खे, रिवायत खे, छो जो रिवायत लम यरिद बिही न वारिद थी आहे इन जे बारे में, यानी क़ुर हदीस में इन जे ख़ुम्स जे बारे में को ज़िक्र नाहे आयो, उन जे करे इन मंझि ख़ुम्स बि नाहे। त हाणे एतिराज़ु कंदड़ इहो एतिराज़ु कंदो त इमाम आज़म हिते इस्तदलाल बिला दलील कयो आहे, यानी इन जे बारे में को ज़िक्र नाहे आयो, को बि दलील नाहे, उन जे करे असां हुकुम था लॻायूं त उन में ख़ुम्स बि नाहे। त एतिराज़ु कंदड़ चवे थो त इहो इस्तदलाल बिला दलील आहे, माना असर वारिद न थियो आहे, त माना दलील नाहे आयो, दलील नाहे आयो त माना इहो इस्तदलाल बिला दलील आहे। वहुव तमस्सुकु बिअदम दलील, इहो ई आहे त इस्तदलाल करणु अदम दलील सां। कुलना खां जवाबु आहे, असां था चऊं त इन्नमा ज़कर ज़ालिक, बेशक ज़िक्र कयो इहो फ़ी बयान उज़्र ही, इमाम आज़म ज़िक्र कयो इहो पंहिंजे उज़्र जे बयान में। कहिड़ो उज़्र? त फ़ी अन्नहु लम यकुल बिल ख़ुम्स, इन जे बारे में त उन न चयो आहे ख़ुम्स जो, यानी ख़ुम्स जो हुकुम जेको न लॻायो अथई अंबर में। वलिहाज़ा, ऐं इन ई जे करे रिवायत कयो वियो त अन्न मुहम्मदन, बेशक हज़रत इमाम मुहम्मद सअलहू, सवाल कयो इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खां, अनिल ख़ुम्स, ख़ुम्स जे बारे में, फिल अंबर में ख़ुम्स जे बारे में। फ़काल, पोइ इमाम मुहम्मद अलैहि रहमत सवाल थो करे, मा बालुल अंबर ला ख़ुम्स फ़ीह, कहिड़ो हाल आहे अंबर जो नाहे ख़ुम्स उन में। यानी इमाम आज़म खां सवाल थो करे त ॿुधायो त तव्हां
अंबर जे बारे में खुम्स जो हुकुम छाजे लाइ न लॻायो आहे, कहिड़े वजह जे करे? काल त इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जवाब थो फरमाए त लिअन्नहु छो जो इहो कसम के मिसिल मच्छीअ जे आहे। फ़काल त पोइ वरी इमाम मुहम्मद रहमतुल्लाह अलैह सवाल कयो, फमा बाल समक ला खुम्स फी, पोइ कहिड़ो आहे हाल मच्छीअ जो नाहे खुम्स उन्हीअ में? काल त इमाम आज़म जवाब ॾिनो लिअन्नहु कल माए, छो जो इहो मिसिल। त इमाम आज़म क्यास जे मथां क्यास कंदो वियो, क्यास कंदो वियो। क्यास में इमाम आज़म वॾो माहिर हुयो, वॾो ज़हीन हुयो। इमाम आज़म जहिड़ो क्यास ॿियो केरु न करे सघंदो। लिअन्नहु कल माए, छो जो मिसिल इहो पाणीअ जे आहे। वला खुम्स फीह, ऐं नाहे खुम्स इन्हीअ में। वल्लाहु तआला आलम बिस्सवाब। उसूल शाशी पूरो थियो। हाणे फातिहा पढ़ो, कुल पढ़ो त मुसन्निफ़ जी रूह खे बख़्श। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। या आलमीन जेको किताब पढ़े वियो, असांखां जेके ग़लतियूं कोताहियूं थियूं असांखे माफ़ फरमा। असांजे हिनखे इल्म खे हिनखे पढ़ण ऐं पढ़ाइण खे पंहिंजी बारगाह ख़ुदाबंदी में क़बूल व मक़बूल अता फरमा। या आलमीन असां जेको कुझु पढ़ियोसीं उन तमामु मुसन्निफ़ीन जिन दीन जी ख़िदमत कई, जिन हीअ किताब तसनीफ़ कया, उन्हनि जे रूह खे हिन जो सवाबु बख़्श फरमा। या आलमीन असांखे दीन जे इल्मु पढ़ण जी ऐं उन जे मथां अमल करण जी ऐं इन इल्म खे अॻिते फैलाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या आलमीन जेको कुझु असांखां ख़ता थियूं, जेको कुझु ग़लतियूं थियूं पढ़ण में पढ़ाइण में, असांखे उनखे माफ़ फरमा ऐं असांखे पंहिंजनि ग़लतियुनि जी ख़बर अता फरमा। या आलमीन असांजे मथां पंहिंजो रहम करम फरमा। या आलमीन जेको जन ही पढ़ियो, जन ही ॿुधो, उन्हनि जे पढ़ण खे ऐं ॿुधण खे बि तूं क़बूल मक़बूल अता फरमा। उन्हनि खे इन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ नसीब फरमा। या आलमीन इनखे क़बूल मक़बूल अता फरमा। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी व नूर अर्शी सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।